हालानी मां ख़बर ईंदा हलो त नेशनल प्रेस क्लब हालानी में ॻोठ महरम खान थेबो जो रहवासी अल्ताफ़ थेबो पुट एजाज थेबो हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया के ॿुधायो त अल्ताफ़ हुसैन थेबो वेठल कोटली कबीर तालुको मेहरापुर ज़िलो नशर फरोज़ जीअं त ॻोठ महरम अली थेबो दे राह पोटरा रसूलाबाद तालुको सोबेदरो डिस्ट्रिक्ट खैरपुर मीरस जीअं त असांजी 70-80 साल खोड़ी असांजी ज़मीन आहे दे राह पोटरा में सर्वे नंबर 61 1 एकड़ 25 वेसा जंहिं ते असांजे बिरादरी जी क़ौम आहे जेको अलीजान थेबो आहे ऐं अलीशेर थेबो पहिरियों बि इन्हनि माण्हुनि पंहिंजे चाचनि जे मथां जाली खाता ठाराया अली गौर थेबो ऐं अली ॾिनो थेबो जिन चाचनि जे मथां जाली खाता ठाराए करे उते कूड़ा साबित थिया उन्हनि लखे रुपया ख़र्च कया हाणे अचे असांजी ज़मीन जे मथां हिननि कब्ज़ो कयो आहे जेको जाली खातो ठाराया आहिनि हीअ असांजी वॾियुनि जी मिल्कियतूं आहिनि 1960 खां वठी 1960 खां वठी असांजी मिल्कियतूं आहिनि असांजे अबा ॾेराणनि टी चौथी पीढ़ी आहे जेकी असांजी गुज़रंदी रही आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे त इहा ज़मीन कंहिंजी आहे इहा ज़मीन असांजी आहे असांजी इजाज़त खां बग़ैर असां पंहिंजे कमकार सां निकितल आहियूं जिन वञी असांजी ज़मीननि तो वण वढिया आहिनि वण वढी करे असांजी ज़मीननि ते कब्ज़ो था कनि पोइ मां हिननि वटि वण वढण साईं हिकिड़ो अलीजान थेबो आहे ॿियो अलीशेर थेबो आहे ॿियो गुलशन थेबो आहे ॿियो गुलफरस थेबो आहे ॿियो अली गुल थेबो आहे पुट अली मोहम्मद थेबा वेठल ॻोठ महरम थेबो दे राह पोटरा रसूलाबाद जीअं त मां हिननि खे मना कयो बाबा इहा ज़मीन मुंहिंजी आहे हिननि चयो तूं ज़मीन ते ईंदी असां तोखे क़त्ल कंदासीं ऐं तोखे मारे खून कंदासीं अगरि जे मां पंहिंजी ज़मीन ते वञा थो त सुभाणे मूंखे कुझु बि थियो त मुंहिंजे मौत जो ज़िम्मेवार अलीजान थेबो अलीशेर थेबो ऐं उन जा भाइर पुट अली मोहम्मद थेबो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।